असां पाकिस्तान पीपल्स पार्टी के तरफ़ां आऊं आयो आहियां हिते ऐं असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम ते असां हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन वाक़िए में कल्ह खां वठी जेके उन्हनि वाक़िए जा जेके वारिस आहिनि उन्हनि सां असांजी कल्ह खां वठी ॻाल्हि ॿोल हली पए ऐं अॼु उहे ॻाल्हियूं जेके आहिनि से असांजूं वञी फाइनल थियूं आहिनि। उन में जेके बि वाक़िए में मुलविस आहिनि माण्हू इन चोटियारी वाक़िए में उन्हनि माण्हुनि जी FIR थी चुकी आहे ऐं जेके जेके माण्हू उन वाक़िए में आहिनि उन्हनि माण्हुनि ते FIR थी वई आहे। कुझु माण्हू गिरफ़्तार बि थी विया आहिनि ऐं बाक़ी कुझु माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं उन राति जो अॼु अमल में आयूं हुयूं। इन में जेको हिननि जो मुतालबो हो मुख्य जवाबदार लाइ उनजो नालो FIR में शामिल आहे? न, उनजो नालो इन लाइ जो उहो उन ॾींहं ते जेको अलाउद्दीन जुनेजो आहे उहो इस्लामाबाद जे अंदरि हो ऐं उन जी फ़ोटो वीडियो वग़ैरह बि अची वियूं आहिनि ऐं IG साहब बि तव्हां कल्ह ॿुधो हूंदो त IG साहब बि उनजो जेको आहे सो बयानु ॾिनो आहे ऐं उहो बि जेको आहे सो उनजी कई आहे ॻाल्हि। हुनजो पंहिंजो जेको बयानु आहे जुनेजो आहे ऐं ॿ टे ॿिया बि जुनेजनि जा नाला आहिनि ऐं कुझु जतोई आहिनि, कुझु शहर आहिनि, ईअं मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि ऐं उहे 29 माण्हुनि ते FIR थी आहे। नामिनेट माण्हू 29 आहिनि, बाक़ी 9-10 माण्हू जेके आहिनि उहे नामालूम। कोर्ट में थिया सर ATC कोर्ट में थी आहे। मुख्य जवाबदार कह रहा सर इन में अताउल्ला जुनेजो मुख्य जवाबदार है। अब आपका तारुफ लोग सुन रहे हैं और MPA भी हूँ पाकिस्तान पीपल्स पार्टी का और MPA भी हूँ खिपरो से। तो सर गुजरियल ॾींहुं हिकिड़ो सोशल